नाज़रीन, सांगण लॻ ॻोठ मेराब खान चांडियो में हिक ई घर जा 2 भाती मुख़्तलिफ़ मर्ज़नि में मुब्तला आहिनि। बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि ऐं संदनि घर भातियुनि इलाज लाइ वस वारनि खां माली मदद जी अपील कई आहे। इन हवाले सां पेश आहे एडी कुंभर जी ही रिपोर्ट। हिन महांगाई जे दौर में घर जो गाॾो हलाइण मुश्किल हुजे, उन घर में बीमारी देरा जमाए छॾे त हुन घर जो छा हाल हूंदो। अहिड़ो हिकु ख़ानदान सांगड़ लॻ ॻोठ मेराब खान चांडियो जा रहवासी सजण मेंगवाड़ ऐं संदसि भाइटियो बीमारी सबबु गुज़िरियल केतिरनि सालनि खां खट ते पियल। बीमारी मां छुटकारे लाइ हिन ग़रीब कुटुंब घर जो अलाह तला खपाए छॾियो, पर बीमार मरीज़नि खे शफ़ा न मिली। पोरियत सजण मेंगवाड़ गुज़िरियल 15 सालनि खां नक जे मर्ज़ में मुब्तला हुअण करे नक सुॼी वञण करे सख़्त तकलीफ़ूं भोगण ते मजबूर आहे। जॾहिं त संदसि भाइटियो नंढे हूंदे खां ॿाहूं ऐं टंगूं सुकी वञण करे हलण फिरण खां लाचार बणियल। इलाज कराए कराए घर बर्बाद थी वियो, का शइ न बची आहे। हाणे मुंहिंजी अपील आहे बिलावल ज़रदारी भुट्टो साहब खे अपील आहे ऐं पंहिंजे बुरादरी शाह खे, अदी साज़िया बरी जो तक आहे, असां वोटर आहियो, अदी साज़िया बरी खे अपील आहे मुंहिंजी त मुंहिंजो इलाज करायो वञे। असांखे पैसा ज़रूरत न आहे, असांखे गवर्नमेंट तरफ़ां इलाज करायो वञे। हिकु जो मसइलो आहे, तक़रीबन माण्हू असांखे ॿुधाए जो कैंसर आहे जीअं, पर असां में आगाह खान में बि टेस्ट कराईसीं, उहो बि असांखे क्लियर आहे। निमरा बि ॾेखारियोसीं, उन खां पोइ 2 दफ़ा भारत मोकिलियोसीं। उन्हनि चयो त ऑपरेशन त फ़िलहाल इलाज लाइ जेको 6 महीने जो कोर्स ॾिनो उहो खाधो, मथां अटैक थी वियो। असांजे हिसाब खां माना छोकिरो बि मुंहिंजो आहे नंढो, ठीकु आहे, हिन खे बि आहे अलाए छा, त ख़बर कोन्हे। असांजी पंहिंजो त हर बीमारी में माना 2 मरीज़, हिकिड़ो ॼणो मां कमाइण वारो आहियां, त मेन मक़सदु आहे त हाणे असांजे पंहिंजे घर जो त अलाह ताला उहो सॼो माना खपाए छॾियो अथई। हाणे गवर्नमेंट खे असांखे कंहिंखे माना ॿियो पैसो बि कोन थो खपे। असां गवर्नमेंट खे इहो ई अर्ज़ु आहे त महिरबानी करे ख़ुदा रो साज़िया मरी आहे, साईं मुराद अली शाह आहे, बिलावल ज़रदारी आहे, त बाबा असांजो इलाज कराए ॾिनो वञे, जीअं हीअ घुमनि फिरनि। इलाज तो जाम करायो, इंडिया वियो, मीरपुर, कराची, लाहौर, तो हाणे पैसो आहे कोन, हाणे किथां इलाज करायो, सुतो आहे हाणे घर। पोरियत सजण मेंगवाड़ नक जे इलाज लाइ ॾेह तोड़े परॾे मां बि इलाज करायो, पर खेसि किथां बि शफ़ा न मिली। संदसि भाइटे जो बि वसार इलाज करायो वियो, पर मासूम जी सिहत में बि सुधारो न आयो। हिन मिसकीन कुटुंब वज़ीर आज़म पाकिस्तान PP चेयरमैन बिलावल भुट्टो, वज़ीर आला सिंध समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त बीमार मरीज़नि जो इलाज कराए ग़रीब कुटुंब मां परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन ख़ाकी उस्मान सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV।